मुंहिंजो को बि नथो ॿुधे। मां भॼी भॼी बीठो आहियां। मां क़ौमी असेंबली जो मेंबर आहियां। सॼी दादू ज़िलो तव्हां सॼो घुमो। जेकी खैरपुर नाथन शाह जी तबाही थी आहे, कंहिंजी तबाही न आहे थी। असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे, असांजो आसिफ ज़रदारी साहिबु आहे, अदी फरियाल आहे, उहे वेठा आहिनि। उन्हनि खे मां अर्ज़ु थो कयां त ख़ुदा असांजे केन शाह जो तव्हां ॾिसो, असांजे अवाम जो हिते ॾिसो, हुननि जो जल्द असांजो कुझु न कुझु असांखे करे ॾियो। छो त असांखे हिन खां माण्हुनि जो लाश निकिरनि, माण्हू मरनि, असांखे रिलीफ ॾियो। असांजे अवाम खे हिते सभु शइ मुहैया कयो। अलाह कंदो बहितरी थींदी। असांजी मथे क़यादत तमामु बहितरीन आहे, हेठि बि क़यादत आहे, पर ही ज़िले जी जेकी एडमिनिस्ट्रेशन आहे इहा नाल आहे। मुंहिंजो तक खैरपुर नाथन शाह सॼो ॿुॾल आहे, मुंहिंजी केर बि नथो ॿुधे। भॼी भॼी थकिजी पियो आहियां। पीपल्स पार्टी MNA इरफान लखारी लाचारी ज़ाहिर कंदे दादू ज़िले जी इंतिज़ामिया खे नाअहल करार ॾेई छॾियो।